बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से क़बर सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या तो तव्हां सब खैरियत सां हूंदा, अल्लाह जे अमान में हूंदा। दोस्तों, शेख सादी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त मां पंहिंजे नंढपिण में बगदाद शरीफ़ में इल्मु हासिल करे रहियो हुयुसि। मदरसे में काफ़ी ॿिया बि तालिब हुया। उन दौर में मां इल्मु हासिल बि करे रहियो हुयुसि, इल्मु ॾेई बि रहियो हुयुसि। मुंहिंजी रहाइश उन मदरसे में हुई। काफ़ी ॿिया बि छोकिरा हुया। उन्हनि मां जेको हिकिड़ो नौजवान हुयो जेको उहो बि इल्मु हासिल करे रहियो हो, मूंखां ॾाढो साड़ कंदो हुयो। उन जूं तमामु घणियूं शिकायतूं हुयूं। मां काफ़ी टाइम उनखे नोट कंदो रहियुसि त हीअ पंहिंजे रस्ते ते अची वञे। जेको उनजो साड़ हुयो, हदस हुयो, उहो वधंदो पियो वञे। आख़िर मजबूर थी मां पंहिंजे उस्ताद खे ॿुधायो। उस्ताद जे मां कमरे में वियुसि। उनखे मूं हक़ीक़त ॿुधाई त फ़लाणो तालिब जेको आहे त मूंसां घणो हसद थो करे। शेख सादी रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त उस्ताद मूं ते एतिरो नाराज़ थियो, एतिरो गुस्सो कयो, न जज़्बाती थी वियो। उन चयो, तूं छा थो करें? उस्ताद ॾाढी कावड़ कंदे मूंखे ॿुधायो त हुनजो साड़ हदस तोखे नज़र अचे थो, ऐं जेका तूं हुनजी ग़ीबत थो करें त तोखे इहो नज़र नथो अचे त तूं पंहिंजे लाइ जहन्नम जो रस्तो थो ठाहें। दोस्तो, साड़ या हदस रखण सां कंहिंजा बि कुझु मसइला हल न आहिनि थींदा। अमूमन इहा हिकिड़ी चवाणी बि आहे, जंहिंजी बि गिला कबी आहे, जंहिंसां साड़ कबो आहे त उन जा गुनाह घटि थींदा आहिनि। मिसाल तौरु, मूंखां को साड़ थो करे, मुंहिंजी को परपुट गिला थो करे, मूंखे त ख़बर कोन्हे, मां कोन थो ॿुधी सघां, पर मुंहिंजा मलाइक ॿुधनि था, मुंहिंजो अलाह उनखे ॾिसे थो, ॿुधे थो। मुंहिंजे तरफ़ां उनखे जवाबु पाण ई मिली वेंदो, छो जो मां उते मौजूदु कोन आहियां। मुंहिंजे वीडियो जो मक़सदु इहो आहे, ग़ीबत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जो चवंदा आहिनि त पंहिंजे सॻे भाउ जो मांस खाइण जे बराबरि आहे। एतिरो गुनाह आहे त हमेशह कोशिशि कयो साड़ खां, हदस खां बचो। अलाह पाक जंहिंखे जेको कुझु ॾिनो आहे उनखे पंहिंजे हिसे जो ॾिनो अथई। तव्हांजे हिसे मां कढी उनखे कुझु कोन ॾिनई। ऐं अलाह पाक तव्हांखे जेको ॾींदो, तव्हांजी जेकियूं कामयाबियूं थींदियूं, कंहिं बि इंसान जे हिसे मां कढी तव्हांखे कोन ॾींदो, उहो तव्हांजो मुक़दर तव्हांखे मिलंदो। ग़ीबत में हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे। तव्हां वेही पंजनि माण्हुनि में ग़ीबत था कयो त तव्हांजा नंढा उन ग़ीबत खे ॿुधनि था, त इहा उन्हनि में आदत पइजी वेंदी त माना ग़ीबत बि का शइ आहे। हू साड़ हदस करे उहो जहन्नमी हिकिड़ो थिए थो वञे। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।